जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सकरण प्रेस क्लब 12, जिते सकरण जे वापारी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं ख़ासि करे पेढी वारनि एहतियाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिननि जो चवणु आहे त हिननि जो वापारी सेठ अनवर अहमद राजपूत हिकु हफ़्तो अॻु शिकारपुर ऐं दादू जे विच मां अगवा थी वियो आहे। हीउ मुज़ाहिरो करे अचो त हिननि खां पुछूं त वधीक हिन बारे में छा था चवनि। जाऊं भाउ आहियां आमिर अली, असांजी न को FIR थी कटिजे, न को छा। दादू वारा पिया मोकिलनि उते वञो जेकमाबाद, को किथे पियो चए, को किथे पियो चए। असां केॾांहुं वञूं, असांजी FIR ई नथी कटिजे। ऐं भाऊ खां फुर थी आहे दादू शहर मां, बैंक अल्फला मां। दादू वेंदे शिकारपुर मां सेठ अनवर अगवा थी वियो आहे। अॼु 6 ॾींहं थिया आहिनि, अञा बाज़ियाब न थियो। असां आला ऑफिसरनि खे चवंदासीं त जल्द में सेठ अनवर आज़ादु करायो वञे। महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजो मुतालबो आहे सकरन जे वापारियुनि जो अनवर राजपूत जेको दादू मां अगवा थियो आहे ऐं उनजी गाॾी शिकारपुर में रिकवर थी आहे। असीं घुर था करियूं हिन प्रेस क्लब जे तौसर सां त अनवर राजपूत खे आज़ादु कयो वञे ऐं हितां जी सकरन जा जेके पुरअमन वापारी आहिनि उन सां इंसाफ़ थिए। सकरन जो वापारी सेठ अनवर भान सैदाबाद कारखाने मां चेक वठी बैंक पहुतो, केश अल्फला बैंक। ॿाहिरि निकिरण खां पोइ दादू मां जेको आहे सो हुनखे 125 वारा अॻियां फिरी आया, उनखे अगवा करे विया आहिनि, जंहिंजी गाॾी शिकारपुर मां ट्रेकर ज़रिए लोकेशन ते रिकवर थी आहे। जंहिं बाद असांजा दोस्त वापारी हज़रात शिकारपुर पंहिंजो पुलिस वटि विया, उहे FIR बि नथा कटीनि, न दादू वारा जेका हुनजी FIR कटींदा। असांजो आला इख़्तियार खां मुतालबो आहे त अनवर खे बाज़ाब करायो वञे, FIR कटाई वञे ऐं उनजे वारसनि जेके परेशान आहिनि उन सां इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी। SP के ऐं छोकिरे खे अनवर अली खे बाज़ियाब कराए, फ़र्ज़ु हुनजो आहे, हुनखे इलाइक़े में आहे। शिकारपुर बि हुनजो आहे, भई दादू बि हुनजो इलाइक़ो आहे। हितां गाॾी हुते मिली आहे ऐं महिरबानी करे उसका नंढा ॿार बसि उसके बाज़ाब कराइजो। असांजो को हाल कोन्हे, बसि महिरबानी ख़ुशि खे उनखे आज़ादु करायो, बसि किसी नमूने सां बि, बसि महिरबानी। बसि ये शुक्र है। न हमारी FIR कटी है, कुछ कोई पूछने वाला नहीं। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। सकण प्रेस क्लब 12 मुज़ाहिरो कंदड़ सेठ अनवर राजपूत जेको हिकु हफ़्तो अॻे अगवा थी आहे, उनजे वालिद साहब ऐं सकरण जे वापारियुनि जूं हिननि जो चवणु आहे त दादू अल्फला बैंक मां कैश कढाइण बाद खेसि अगवा कयो आहे, जंहिंजी गाॾी शिकारपुर मां मिली आहे। पर हिननि एहतियात में इहो बि चयो आहे त अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त दादू पुलिस ऐं शिकारपुर पुलिस रिवायती पंहिंजी आदत जो मुज़ाहिरो कंदे हिननि जी FIR को कटण जे लाइ तयारु न आहे। हू हिकिड़ी हद ॿिए हद ते हणे थियो त ॿी हद 3 ते हणनि था। ईअं हिननि जी FIR जेको आहे सो माना रुकिजी वई आहे। हिननि जो मुतालबो आहे त FIR बि कटी वञे ऐं संद नौजवान खे आज़ादु करायो वञे। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्ला सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरण।